आउं कम्यूनिस्ट आहियां, मतिलबु बेदीन ऐं दहरियो आहियां। उन्हनि लक़बनि खिताबनि मिलण सां ख़ुशी महसूसु कंदे वेतर वधीक नाज़ा ऐं फरहान थी वीचार में पइजी वेंदो आहियां त इहे इल्ज़ाम छो ऐं छाला आहिनि, जिन मां किन अज़मनि सां मुहबत त किन सां वरी नफ़रत कई थी वञे, जिन जा नाला इम्पीरियलिज़म, कैपिटलिज़म ऐं मज़हबिज़म आहे। मुंहिंजे ज़ाती नज़रिए मुताबिक़ कम्यूनिज़म हलंदड़ सियासी, समाजी, इक़्तिसादी ऐं मज़हबी निज़ाम मां बदज़िन मायूस थी बुखनि ॾुखनि सहसिन सकियूं कटे न घर न तड़ न वर ख़ुदगर्ज़ाना ऐं मफ़ाद परस्ताना ऐं सरमाएदाराना ज़हनियत खां बेज़ार थी समाज जे कूड़नि ऐं फरसूदाना रस्मनि रवाजुनि नाइंसाफ़िन ऐं मज़हब जी बनावती तौर तरीक़नि जी हैसियत मानाउनि ऐं हुकुमनि जी मुख़ालिफ़त करे थो, जंहिं ते फ़क़ति मज़हबी ठेकेदारी क़ाबिज़ ऐं हावी हूंदा आहिनि, जिन ते संदुनि इजरादारी हूंदी आहे ऐं उहो महज़ पंहिंजे मफ़ादनि ख़ातिर तोड़ जोड़ कंदे फ़िरका ईजाद कंदे तफ़रक़ा पैदा करे चुका आहिनि ऐं हमेशह पैदा कंदा रहनि था। तिन सभिनी शयुनि जे अगेंस्ट कम्यूनिज़म बग़ावत ऐं मुक़ाबिले जो अलम बुलंद कंदे अख़ुवत ऐं मसावात, बराबरी ऐं हिक जहिड़ाइप क़ाइमु करणु चाहे थो, जीअं हिकिड़ो सुखियो ऐं ॿियो बुखियो न रहे ऐं सभु इंसान पाण में वंडे विरछे खाई ईमान पाई वारे तरीक़े ते हलनि। हिकिड़नि वटि लखें किरोड़े धन दौलत जा अंबार हुजनि था त ॿियनि वटि फाटल कपिड़ा, चीथड़नि में सिर्फ़ु लीड़ूं हुजनि ऐं ॿियनि वटि लखें हज़ारे रुपया हुजनि। हिकिड़नि जे ख़ुशियुनि ऐं शादमाननि लंचनि डिनरनि ऐं औरतुनि जे खाधे पीते जे एॾी त इफ़रात हुजे जो कुतनि ऐं कांगनि जा पेट भरिजी वञण खां पोइ बाक़ी बचाए इसराफ़ कंदे गंदगी जे ढेरनि ते उछलाए छॾीनि त ॿिए पासे बुखे पेट में न लोलो न लूणु, बाक़ी फ़क़ति बुख जो बि लोड़ो हुजे। हिकिड़नि खे एवान घर, माड़ियूं, बंगला, महिलातूं, ॿिया वरी पंहिंजनि ॿारनि बचनि समेत खुलियल आसमाननि हेठि वणनि जूं छाऊं ऐं पीरनि जूं दुआऊं ॻोल्हींदा वतन। हिकिड़नि खे ज़री ज़रब फत जा वॻा वेस, ॿिए तरफ़ बचनि ॿारनि समेत उघाड़ा नंगा बुखिया दर बदर ख़ाक बसर देस बदेस रुलंदा रहनि। हिकिड़नि जे इलाज लाइ डॉक्टर, नर्सूं, इस्पतालूं, एयर कंडीशनूं कमरा त ॿियनि लाइ न दवा न दरमल, न तबीब न डॉक्टर, न इलाज न मुआलिज, बग़ैर कंहिं ख़िदमत गुज़ार जे, बिना कंहिं तमनदारी जे, बेमौक़े बेमुल ऐं बेमौत अजल जो शिकार बणिजो वञनि। पोइ छा उहो समाज आहे, छा उहो निज़ाम आहे या मज़हब आहे जंहिंजे ज़ुल्म ऐं सितम जो शिकार मज़लूम बणिजी इंसान अगरि बग़ावत करे इनक़िलाब आणे थो त खेसि बाग़ी चई कम्यूनिस्ट ऐं दहरियो सॾे ख़ुदा रब्बुल आलमीन जे वजूद जो मुनकर ऐं रहमतुल आलमीन खां इनकारी चवनि था। पोइ भला समाज जे उन ई रवादारनि ऐं कैपिटलिज़म जे तोंगर शाही ऐं संदुनि हिमायतनि ऐं मज़हबी ठेकेदारनि खां को पुछण वारो आहे त खां पुछे छा उहा ज़हनियत जाइज़ आहे जंहिं मां कारखाना ठाहे मिलनि जा मालिक बणिजी पंहिंजूं तिजोरियूं भरियो था। मैदान जंग जदाल ऐं इंसान ज़ात जी तबाही ऐं बर्बादी लाइ हाइड्रोजन बम, नाइट्रोजन बम ऐं एटम बम, मीज़ाइल, राकेट ऐं ॿिया कई तबाही कुन हथियार ठाहे तख़लीक़ काइनात जे हर ज़रे ऐं ज़ेरूअ खे तबाह ऐं बर्बाद करे ॾेहनि जा ॾेह, मुल्कनि जा मुल्क फिटाए मिटाए नेस्तो नाबूज़ करे छॾियो था, से छो ऐं छाला। तंहिंसां गॾु उन मज़हब जे ठेकेदारनि खां को पुछण वारो आहे जिन पंहिंजे ज़ाती मफ़ादनि ऐं ख़ुदगर्ज़ी ख़ातिर कई हेरियूं फेरियूं करे हिक ई क़ुर मजीद जूं केतिरियूं मानाऊं आणे छॾियूं आहिनि ऐं हज़ारे हदीसूं घड़े तफ़रक़ा ऐं फ़िरका पैदा कया अथनि, जंहिंखां हज़रत मूसा, बनी इसराइल ऐं बनी हारून ऐं ॿियनि सभिनी नबियुनि ऐं पैगुंबरनि इंसानियत जे मोहसिननि ऐं नेकोकारनि पनाह घुरी आहे। पर असांजे मौजूदा दौर जा मुला आहिनि जिन में मुसदाक, दो मुलाऊं में मुर्गी हराम, कई फ़िरका ठाहे तरीक़ा ईजाद करे हिक ई मज़हब इस्लाम खे मञण वारनि ऐं पैरवी कंदड़नि खे इंतशार में आणे हिक ॿिए सां वेढ़ाए बरसर बेकार करे छॾियो आहे, जंहिंमें को सुन्नी आहे, को शियो आहे, को हनफी आहे त को वरी हम्बेली, को शाफ़ी त को वहाबी, को वरी मालिकी आहे। पर ॻाल्हि उन्हीअ ते बि बस नथी करे ऐं वरी ज़ातनि ऐं पातनि, मुल्कनि ऐं इलाइक़नि में तक़सीम कंदे खेनि पाण में वेढ़ाए रहिया आहिनि।
मगर हक़ीक़त में आऊं पंहिंजे ज़मीर खे आज़ाद ऐं मुक़दम रखंदे कैपिटलिज़म, इंपीरियलिज़म ऐं मज़हबिज़म खे सही सम्झंदे नेशनलिज़म में ईंदे सोचां थो त इंपीरियलिज़म ऐं कैपिटलिज़म सरमाएदाराना सरमाए खे मज़हबिज़म जी सचाई, सदाकत, मार्फत, रूहानियत जी मसावाना इंसानियत में आणे ऐं उन सां हमसफ़र हमरकाब थी दुनियादारी जे उलझन बखेड़नि ऐं मुंझारनि खे संवारे सुलझाइण ऐं निज़ाम काइनात खे सम्झंदे ॿुझंदे सुलझाईंदे संवारे सघिजे थो, जंहिं लाइ सरमाएदार जो सरमायो मज़हब जी रूहानियत ऐं कम्यूनिस्ट जी इश्तराकियत समाज जे सुधारण लाइ मसीहा बणिजी सघनि थियूं। मुंहिंजे ख़्याल में इंसान रुगो अटे लटे ऐं अझे लाइ पैदा नाहे थियो, पर उन्हीअ सां गॾु संदसि ॿियूं केतिरी ई तिबी ऐं फितरी रूहानी तक़ाज़ाऊं पिण आहिनि जंहिंखे सिर्फ़ कम्यूनिज़म ई पूरो नथो करे सघे, जंहिं लाइ कैपिटलिज़म जे सरमाएदार वारी दौलत ऐं मज़हब जी रूहानियत जो हुअण बि इंतिहाई बेहद ज़रूरी आहे, जंहिंसां निज़ाम काइनात मुकमिल थी सघे थी। पर जीअं त शिर ऐं ख़ैर ॿई अलाह जी इजाद आहिनि, तंहिं करे हू पाण ई चाहे थो त ख़ैर शिर ऐं ख़ैर ॿई लाज़िम ऐं मुल्ज़िम बणिजी हिन दुनिया खे हसीन, ख़ूबसूरत, सुहिणो ऐं क़ाइमु रखण लाइ हिक ॿिए सां साथी थी हलंदा हलनि। पर जेकॾहिं फ़क़ति ख़ैर ई ख़ैर थी वञे त शिर बाक़ी न रहे, त पोइ दुनिया जी अहमियत ऐं अफ़ादियत बाक़ी नथी बचे, छाकाणि त दुनिया जी ज़िंदगी इत्तफ़ाक़ ऐं इख़्तिलाफ़ सां वाबस्ता आहे। ऐं इत्तफ़ाक़ खे अलाह ऐं इख़्तिलाफ़ खे शैतान सां निस्बत ॾींदो आहियां, जंहिंमें शिर ऐं ख़ैर ॿई अचो था वञनि। अञा जेकॾहिं गहराइनि में वञिबो ऐं सोचिबो त तख़लीक़ काइनात सां गॾु तख़लीक़ शैतान जो मुजद्दिद ख़ुदि अलाह वेई ॾिसण में ईंदो आहे, जंहिं अलाह खे मतलूब ऐं आशिक़ बणाए पाण तालिब ऐं आशिक़ बणिजी संदसि एतिरी त इबादत ऐं रियाज़त कई जंहिंजे मुक़ाबले में कंहिं ॿिए जो शुमार ई नथो थी सघे। एतिरे क़दुरु जो आदम खे बि सजदो न कयाईं, छाकाणि त संदसि ख़्यालु हुयो त सभई सजदा फ़क़ति ख़ुदा खे ई जुगाइनि था। तंहिं करे ख़ुदा जे ज़ाहिरी हुकुम खे हिकिड़े पासे रखी साइकोलॉजी ऐं नफ़्सियाती परदे पुठियां हू को ॿियो हुकुम ई पसी रहियो हुयो, जंहिंमें शायदि उहो ई हुयो त आदम खे सजदे करण खां इनकारी थी तख़लीक़ काइनात जी स्टेज ते शर जो पार्ट प्ले करे, छाकाणि त ख़ैर जो पार्ट अदा करण वारा कई किरदार कैरेक्टर फ़रिश्तनि, मलाइकनि ऐं नबियनि, वलियनि, गौसनि, कुतुबनि, इबादत गुज़ारनि, इमामनि, नेकोकारनि में मौजूदु हुआ। पर गुमराह बदकिरदार ऐं विलियन बणिजी इब्लीस थी शिर जे पार्ट, रोल ऐं किरदार अदा करण लाइ उन हिस्ने अज़ुल जूं अंदरूनी नफ़्सियाती नज़रूं ऐं निगाहूं मथिस पइजी रहियूं हुयूं। तंहिं करे ई उन जी रज़ा ते राज़ी रहंदे, उन ॻुझड़े ऐं खुफ़िया हुकुम खे मञंदे, सिर तस्लीम ख़म कंदे, अमर रबी ॼाणींदे आदम जे बूते खे सजदो न करे लानत जो तोक ॻिचीअ में पाए हर इत्तफ़ाक़ सां इख़्तिलाफ़ कंदो रहे थो, छाकाणि त हिन जी ई मंशा ऐं मर्ज़ी मुताबिक़ उन्हीअ खे हिन दुनिया जे चमन में दिलकशी, रनाई, ख़ूबरूई ऐं ख़ूबसूरती जेका पनाह आहे सां अयां थिए थी, जंहिं लाइ हिकिड़ो शाइर तस्दीक कंदे हेठियूं शेर पेश करे थो त गिलाए रंग रंग से है जीनत चमन, ज़ौक़ इस जहां को ज़ेब इख्तिलाफ से।